ही गोठा या कब्रिस्तान, हर तरफ खामोशी लगी पई आ। न को झेड़ो आ, न को जट्टो आ, न कोड़, न शोर, न वाका, न रड़ियो। ये तो लगे तो ॼण ॻोठ जे माण्हुनि चूड़ियूं पाए छॾियो त ॼाण को ॿारण पाइजे। छा कयां, छा कयां, छा कयां? अदा छा पियो सोची ख़ैरता है? सोचा तो ॻोठ में हिकिड़ी वॾी मस्जिद ठारायां। मस्जिद? ठगिया, हाणे कसम तो के यो ख्याल वरी कीअं आयो? तो भाई कॾहिं मस्जिद में निमाज़ बि कान पढ़ी, घर में ही कोन तो पढ़ी, कुरान के कॾहिं खोले कोन ॾिठो ते कॾहिं रोज़ा कोन रखई, तो ईद जी निमाज़ बि कॾहिं कोन पढ़ी। छोरा दर खड़काए खड़काए थकी पिया, तूं कोन में निमाज़ पढ़, हाणे साईं मस्जिद तो ठाराई। इहो ख़्वाब वरी कॾहिं किथे ॾिठई? वो नंढड़ी मस्जिद हूंदी आहे न, वो ते इबादत वारनि जी हूंदी आहे वॾी रश। असां जहिड़नि माण्हुनि खे साख पत ॾियण ई वठण में ॾुखियाई थींदी आहे ॾाढी। तौबा तौबा, ऐं माण्हू तोखे पथरियूं छो नथा हणनि? तूं मूंखे रुगो इहो ॿुधाए त पंधु छो कयो अथई? त क्या ॻाल्हि ॿुध, मूंखे का गड़बड़ लॻे पई, ज़रूर का गड़बड़ आहे। चङी ख़बर त कॾहिं कान आंदी। शैतान जी त नानी तूं ई, पथरियूं त तोखे लॻणु खपनि। अदा मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध न, तूं ॿुध त सही न, ख़बर ॾाढी दिलचस्प अथई यार। हाँ, वरी कंहिंजो अछो मोह कई? साले जी धी शम्मा जो। साले जी भला सजी आ के रोलड़े में अच्छा? इन साले जो नसुली ख़राब आहे, अल्लाह जे छा। ॿुधो, वरी कंहिंसां चूं चूं पई करे छा? छोरी आहे से वॾी नाहर। चूं चूं कान पई करे, घर मां के मर्द जा आवाज़ पे आया। मूं को पासो ॾेई ॿुधो पे, शम्मा जो आवाज़ आयो पे, उहो त मूं सम्झो, बाक़ी मर्द केर पियो ॻाल्हाए इहा ख़बर मूंखे पई कान केर हुयो। मूंखे लॻे थो त मुहारो छोर लिकी लिकी ने छोरीअ सां त कोन थो मिले। न न न न न न न, गोहर जो आवाज़ आऊं सुञाणा, हीअ पाके ॿिए मर्द जो आवाज़ हो। हा, सोप सीरियल सिंध ॼाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।